नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त बडाणी वेजो ॻोठ भंगन भुट्टो जा रवासी मुतासिर धुर प्यारो भुट्टो, गुल हसन भुट्टो, दाद मोहम्मद भुट्टो मीडिया ऑफिस पहुची दाईंदे चयो त काफ़ी टाइम खां असांजो नंढो भाउ शौकत भुट्टो असांजो पाण में ज़मीन जो मसलो हलंदड़ हो, जेको कुझु ॾींहं असांखे मौतमार धमकियूं बि ॾेई रहियो हो। इन चयो त राति असांजो छोकिरो ज़मीन ते पाणी ॾिसण लाइ वियो त जवाबदार शौकत भुट्टो पंहिंजे साथियुनि सां गॾिजी असांजे छोकिरे खे अगवा करे मारण जी कोशिश कई है। छोकिरे भॼी पंहिंजी जान बचाई। जवाबदार कलाक असांजे घर मथां फायरिंग कंदा रहिया। इतला बाद बडाणी पुलिस जाइ वारदात ते पहुती त जवाबदार कचे तरफ़ फरार थी विया आहिनि। हिननि IG सिंध ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त जवाबदार शौकत भुट्टो खे असांखे जान जो ख़तरो आहे, फौरन नोटिस वठी हमलो कंदड़ जवाबदारनि खिलाफ कानूनी कार्रवाई करे खेनि तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।